पोट पी नाज़म के गोलियों वञी कान लॻा थो मरी वियो माना मुल्क त माना उहे हूंदियूं पर इन वक़्त में जेके असांजा ठाहींदा हुआ उन्हनि जे नाला ॿुधाए केरु हुआ उहो माना इन वक़्त उन्हनि खे में पाण मां मशहूरु करे न मिसाल तौर खान मोहम्मद ऐं दादरो ॿिया जेके दुकान जिन माण्हुनि जा पाण चऊं था त 30 दुकान हुआ 28 दुकान हुआ त कुझु ॿिया जेके वेझा कम वारा माण्हू हाणे जेके पंहिंजो बचू बादशाह पीर वज़ीर हो ऐं जॾहिं आला हज़रत पी सिंह कोटली बादशाह जन बंदूक वरिती वाघुमारी त तंहिं वक़्तु 30 दुकान हुआ पोइ उहो सोजर थींदा आहिनि जाम उनखे ॿियो बि थींदा आहिनि अंग्रेज़नि जा करे माना हूंदा आहिनि तव्हांखे नालो हूंदो अंग्रेज़ी में त उन्हनि जे बाहियूं ॾेई शारी कारखाना वरी उन खां पोइ जेके हथियार ठाहिया त उन में खान हो दादरो हो गुलाम हुसैन हो ऐं दान हो इसान हो जेके ऐं इहे हा इहे नाला भला ईअं दान एहसान गुलाम मोहम्मद हा इहा ॿिया अहिड़ा नाला माना जेके हा माना खान दादलो हा पोइ उन गुलाम मोहम्मद हो दाना हो ऐं पंहिंजो गुलाम हुसैन हो इसान हो इहे हा ऐं ॿिया हिन जा जेके मसाद जा सोट बराम खान उहो कोन ठाहींदो हो ॿियो बहराम खान उहो हा बराम खान उहो जल वियो पोइ जॾहिं हुरकटम जे अंग्रेज़नि सां बाबा सां जलिजी वियो हो तॾहिं बाबो ऐं चाचो बि जलिजी विया बराम खान बि जलिजी वियो हो गुलाम हुसैन बि जलिजी वियो हो मीर मोहम्मद बि जलिजी पोइ था हाणे तो इहे 8-10 नाला वरिता त माना जेके पाण चऊं था त 27-28 जी दुकान आहे इन्हनि जा हुआ भला इहे मर्द माण्हू हुते कमु कंदा या पंहिंजूं जेके औरतूं जेके ज़ाइफ़ां पंहिंजूं अमाऊं आहिनि उहे बि छा हिनखे मदद कराईंदियूं छा जेके दुकाननि में कम में कार में कॾहिं ईअं थियो त रुॻो मर्द मदद कंदा या उहे औरतूं ऐं सभु नंढा वॾा गॾिजी करे हिन कारखाननि खे हलाईंदा हुआ कीअं हूंदो सिस्टम असांजो दाल कीअं तव्हां ॿुधो असां जेके वॾा ॻाल्हियूं था कनि या अॼु ख़ानदानी खां अचनि पिया या असांजा बाबो या चाचो हुआ त पाण कमु कंदा असांजे पाण कंदा कमु जेका फैमिली हुनजी कमु न कंदी न ईंदी माना घरनि में पाण रहंदियूं हुयूं घरनि खां एॾा लोड़ा हूंदा ताज उठ चढ़ियो माण्हू अंदरि हुननि खे न ॾिसे न अंदरि उठ चढ़े खे ॿाहिरियों माण्हू ॾिसे अहिड़ो परदो हो मशहूरु हूंदा मशहूरु परदे वारा पर ॿाहिरां घस बि थो उथां खां ॿाहिरां चढ़ी वाइट ते कोन लहंदो लही त बाबा हिते लोहरनि जा ॻोठ मशहूरु आहिनि हीअ हिते उठ चढ़ी ते कोन अचनि ऐं बहादुरनि दलेरनि इहे जेके हथियार तव्हांजा माशाअल्लाह अलाह जे हुकुम सां हुन त किथे किथे विकामंदा अॻे दफ़े तो नाला पे वता त माना उहे जेके आहिनि पर सिंध ताईं हिंद ताईं कहिड़नि शहरनि ताईं वरी वापार कीअं थींदो हो हिकिड़ा त हुरनि खे मिलंदा उन खां सवाइ ॿियो कारोबारी हवाले सां इहे जेके पंहिंजा हथियार जेके दुबीअ जा ठहंदा हुआ त इहे ॿियनि शहरनि ताईं कीअं पुॼंदा हुआ कीअं वठनि ताईं कीअं हुनजा वापारी हुआ कीअं सिस्टम हो हुननि जो ऐं जॾहिं बचू बादशाह ऐं पीर वज़ीर आहे उन खां पोइ असांजो ॾाढो गुलमुन जॾहिं ठाहींदो बंदूकूं हथियार ठाहींदो जा ॿिया ई कुन जा मिट माइट अज़ीज़ आदो ऐं कोई ठाहींदा हुआ ऐं कारखाना तॾहिं पोइ हिंदुस्तान जैसलमेर रखाईंदा हुआ बाड़मेर रखाईंदा हुआ बाड़मेर ऐं बीकाका में रखाईंदा हुआ यासीनगढ़ी खाईंदा हुआ पर कतारूं हूंदियूं साईं पोइ कतारुनि जे अंदरि 100 बंदूक 200 बंदूक खणी इन मुल्कनि ॾे रवाना थींदा माना तूं चवीं थो त उन वक़्तु एतिरो तइदाद हुयो 100-200 बंदूकूं ॻोठनि ते लॾे ऐं माण्हू वापारी वठी सिंध ताईं हिंद ताईं सखर ताईं मथे अपर सिंध ताईं माना इन सॼे इलाइक़े खिते में विकिणण वेंदा हुआ सॼे विकिणनि था तॾहिं ॿियो हथियार को बि न हो साईं हेॾा माना मिरपुर डिवीज़न हुई हेॾा सखर डिवीज़न हो ऐं हेॾा सिंध हुई हेॾा हिंद हुई माना को बि ज़िलो न हो उन वक़्त में ए बंदूकूं माना मिरपुर डिवीज़न पे खां हेठि बि लाड़ ताईं हुयूं बदीन जा इन्हनि अघ कीअं हूंदा हुआ उन ज़माने में मिसाल जो ॿुधाईंदा हूंदा पोड़ा मुंहिंजा अघ एॾा वॾा कोन पर उहा जेका बंदूक भली हूंदी मिसाल 4 नमूना तो ॿुधाया त हिकिड़ो नमूनो ॿियो टियों नमूनो इन्हनि जो अघु कीअं हूंदो केतिरे में उहो कमु अघु साईं तॾहिं हूंदो चांदी पैसा हूंदा चांदी ही पैसो काकर वारा कोन चांदियुनि सां विकामंदा चांदियुनि जा रोक पैसा जेके चांदियुनि जा माना जा राणी छाप हूंदी हा या वरी उन में ॿिया हुआ बादशाह जिन जो उहे उन सां विकामंदा हुआ पोइ तॾहिं बंदूकूं माना सस्तियूं हुयूं ऐं पैसा चांदीअ जा हुआ पोइ 100 ताईं विकामंदियूं बंदूक 100 रुपए ताईं 100 ताईं विकामंदी बंदूक भले 100 रुपया तॾहिं वॾो हूंदो अॼु किरो रुपया तॾहिं 100 रुपया वापार थींदा ऐं हू जेके ईंदा हुआ माना जैसलमेर बाहर में रखाईंदा हुआ या बीकाका में रखाईंदा हुआ यासीनगढ़ी खाईंदा हुआ जेके बि इन मुल्कनि खां ईंदा हुआ या अहमदाबाद बड़ौदा खां ईंदा हुआसीं कतारूं करे वठी विकिणंदा हुआ वरी उहे फ़ाइदो वरी उन बंदूकनि ते पंहिंजो सवेर जेको तो ॿुधायो थी पंहिंजे कचहरी में ॻाल्हि त माना उन वक़्तु तव्हांजा वॾा एतिरा सुखिया हुआ इन बंदूक जे विकिणण जे करे तो तव्हां चओ त जेको हुननि जे पुटनि जी हुन शादियुनि जो सिलसिलो कीअं ॿुधायो उहो चांदियुनि जा टका भरला हुआ कीअं हो छा उहो जेको तव्हां वापार पे कयो ऐं हुननि पंहिंजे पुटनि जी तव्हां चओ त गिह जो नार हुन हलाए छॾिया ऐं उहो जेको शादी वारो मंज़र इहे कीअं
तव्हां सवेल ॻाल्हि या कहिड़ी क़िस्म जी साईं असां त आला हज़रत पीसी कोड़ ताईं बादशाह मुंहिंजे ॾाॾे खे दुआ करे फ़कीर साहिब झली त वांगुरु पर हाणे झले छा वांगुरु पेर ॾिजी वेठो ऐं पोइ उन खां पोइ उन दुआ आला हज़रत पीसी कोड़ ताईं बादशाह जो दुआ सां एॾियूं हूंदा हुआ कतारूं बंदूकूं एॾियूं महांगियूं विकामंदियूं हुयूं एॾो हुनजो माना वापार हली वियो चांदनि जा पैसा ईंदा एॾा मिल्कत ईंदी जो मट भरंदो मट जे घर हूंदा हुआ घर जे हर खूंटे पूरींदा मट हर घर जे खूंटे मट केतिरी मट पूरल हूंदा माना बैंकूं कोन हुयूं मट बट जेके आहे जेके वापार थींदा हुआ पैसा ॾोकड़ उते हुन में रखंदा हुआ महफ़ूज़ कंदा मट भरे उनजा बूथ ॿधी पोइ पूरींदा उहो जेको शादी तव्हां ॿुधाई आहे कंहिंजी शादी साईं मुंहिंजे बाबे जी बि मुंहिंजे चाचे जी बाबे मुंहिंजे दादले जी चाचो खान उन्हनि जी शादी इहा कहिड़े सन में कंहिं कराई की इहा ॾाढे गुलो कराई आहे 1942 मार्च खां अॻे जी शादी आहे माशाल्लाह गाली जी आहे हा हाणे बाबा वारा असां चईनि त बाबा ॻाल्हि करे थो चाचा ॻाल्हि करे थो जॾहिं मार्शल पई आहे तॾहिं बाबो जेको 30 साल जो आहे चाचो खान 35 साल जो आहे तॾहिं हुकूमत गिरफ़्तार कया इहे शादी महाराज हुनजी पंहिंजे पाण मां थियूं पंहिंजे ख़ानदान में थियूं ऐं अॻु थियूं पोइ जंहिं करे ॾाॾे खे चयो त मट खणी आ चांदीअ जा त माना चोथो वॾो कांसे जो हूंदो माना कांसे जो वॾो हूंदो कांसो भरींदा अन्न जो जेकर उन में कांसे जो टोयो भरिजी माना कांसो पूरो झलींदो माना वज़न जो उहो भरियो त ॿिया पैसा टोड़ी थी किरी पिया भराए वेठे मटन थी अञा जाम पुॼा पवनि उहो माना भरी चओसि ॿधी ऐं उठ ते ॾाॾे ॾाॾे खणी रखी पोइ जेसो वञो हो माना डुबिया खां ॾखण हिकिड़ो ॾंढ लियो हो उन ॾखण जो वॾो मशहूरु जेसो वाणी उन ज़माने माना उते वापारी हो हा जेसो वाणी जंहिंखे दुकान हो मशहूरु सीधो सामान उन खां वरितो सीधो सामान जो हो इन मुल्क में हलाईंदो हो उन खे खणी अची इहे मिल्कत एॾी आहे जेकी खपे जो खण पोइ उठ भरे कतारूं करे सामान खणी आयो पोइ नार गिह जो ॿुधाई हलाईंदो हो जमायत जेके हथ धोता उन माना नार जे गिह में उन वक़्तु पंहिंजा फ़क़ीर पंहिंजा ख़लीफ़ा उन सभिनी खे दावत हुई जेके बि ख़लीफ़ा हा या फ़क़ीर हा जेके बि हुर हा ऐं उन्हनि खे दावत ॾिनी पूरी जमायत आई जेके वॾा असांजा मुख हा हाणे जेको सूर्य बादशाह जो दौर आहे इन में मिसाल तौर ख़ान हूंदा आहे या पंहिंजो दादरो आहे या ॿिया जेके ठाहिनि था कनि था इहा वॾी तहरीक हुई इन में हथियार वधीक इस्तेमालु थिया ॿिए पासे खां पाया राजस्थान खां पाया सभु शइ आहे माना इहा तहरीक चवंदा वॾो पोइ तव्हां चओ हिते जेकॾहिं दुकान खे पोइ मिलिट्री खे ख़बर पई हिते हथियार ठहनि था सभु ॻाल्हि थिए थी त उन्हनि माना पोइ जॾहिं गढ़ बंगले ते बम्बारमेंट थी पीरकोट में बम्बारमेंट थी पीर सिसोरी बादशाह खे गिरफ़्तार कयो वियो पोइ तव्हां चओ था त पोइ तव्हांजी इन दुकान ते बि बम्बारमेंट कई इहो मंज़र कीअं इहो कीअं वॾा ॿुधाईंदा हुआ साईं इहो वॾा ॿुधाईंदा त जॾहिं असांजे ॻोठ ते मथां हवाई जहाज फिरी ऐं छटियुनि ते लाथई माना अंग्रेज फौजी लथा माना धूप छटियूं हुयूं हथियार खां मथां अची सॼे ॻोठ ते मथां हवाई जहाज फिरी सिधो ॻोठ ते धूप छटियूं सभु लहंदा हुआ माना हज़ार जे माना हिकिड़ो हवाई जहाज कोन घटि में घटि 10-12 पोइ ॻोठ ते जंहिंमहिल लथा जी छटियुनि जा मथां असां ॾिठूं तॾहिं असांजा माना बाबो ऐं चाचो पंहिंजा नंग वठी फैमिली पंहिंजी रवाना थिया का मिल्कत जा हथियार को बि न खयूं कुझु मुक़ाबले जी सूरत में कोन आहे मुक़ाबिलो कोन कयूं कारीगर हा बंदूक ठाहींदा हुआ जेके हुरनि खे ॾींदा हुआ ऐं मंसूरनि गाज़ियुनि खे ॾींदा हुआ ही हा कारीगर पोइ उन वक़्त में जेके 4-5 माण्हू आहे जीअं फ़कीर दादलो हो फ़कीर खान मोहम्मद हो या फ़कीर गुलाम हुसैन हो बराम खान हो मीर मोहम्मद इहे जेके पोइ पंहिंजा नंग वठी घर मां निकिरी रवाना थिया पोइ हुन लथा जी गोलियूं त का पार कान निकिती पोइ घरनि खे कारखाननि खे बंदूक बायूं ॾेई साड़े छॾियो पोइ हा इहो हिते जॾहिं ईअं थिए थो जेका दुखाणा पंहिंजा तबाह थी विया बर्बाद थी विया जेके हथियार हुआ से ज़ाहिरा लुटे फुरे हुए अंग्रेज़ खणी विया हूंदा त इहे अवां जेके फ़क़ीर हा त तव्हां सभु अॻे ॿुधायो पिए त पोइ हिन मां केतिरा गिरफ़्तार थिया तव्हां चयो न सक्कर सेंटर जेल में हुननि जेको सज़ाऊं आयूं फांसियूं आयूं की वापसि इन जो तफ़सील कीअं कहिड़ा फ़क़ीर बदिजी विया इन त माना मुंहिंजो वाल साहब ॿधी वियो चाचो बि ॿधी वियो गुलाम हुसैन बि ॿधी वियो बाराम खान बि ॿधी वियो मीर मोहम्मद होसो बि हिन जो भाइटियो ॿधिजी वियो ॿधिजी विया 60 ज़ैल हूंदा सक्कर सेंटर ज़ैल हूंदा सक्कर कारो ज़ैल जेको सक्कर वारो ज़ैल आहे हा पोइ उन में माना ही आहे हिननि ते माना त हथियार ठाहींदा आहिनि जेके अंग्रेज़नि सां विढ़िया ऐं हुननि ते केस बंदूक न रहिया ऐं अंग्रेज़नि सां विढ़िया मारियूं ऐं जेके हुर ऐं जेके गाज़ी हा जेके मंसूर हा उन्हनि खे सभु हिननि हथियार न जेके उन इस्तेमालु करे जेके अंग्रेज़नि सां विया ऐं हुकुम सां विढ़िया से उहे ही आहिनि पोइ हाणे इहे जेके थोरो तफ़सील ॿुधायो फ़क़ीर जो मिसाल जो उते जेके जिनखे सज़ाऊं किन खे आयूं केॾनि खे वापसि केरु आहे असांजा 5 जेके 14 साल सज़ा थी वई
पंजन माण्हू खे 14 साल सज़ा पंजनि माण्हुनि खे 14 साल पंजन जा नाला थियनि था पंजनि जा नाला दादलो फ़क़ीर हो खान फ़क़ीर हो ऐं गुलाम हुसैन फ़क़ीर हो ऐं बाराम खान हो फ़क़ीर ऐं मीर मोहम्मद 5 ॼणा जल्दी वापसि हिननि खे आई 14 साल सज़ा इनखे 14 साल बाक़ी जेके ॿिया ॿुधाइनि था त 2 या 3 जेके शहीद थिया आहिनि उन जा मूंखे नाला विसरी विया ॿुधायूं पिया दिलि ते लही आहिनि यादि कोन था यादि कोन था ॿियनि उहे शहीद थी विया आहिनि ऐं बाक़ी ही जेके 14 साल पंहिंजी सज़ा काटे ऐं पंहिंजे मुल्क पंहिंजे वतन अची मोटी इहे मर्द माण्हू पंहिंजे फ़क़ीर गिरफ़्तार थिया पोइ जेके पंहिंजूं ज़ाफ़ा हुयूं औरतूं उन्हनि खे किथे क़ैद करे लोहरनि में जेलनि में तकलीफ़ उन्हनि जी औरतुनि जो कीअं किरदारु रहियो भला पंहिंजे जीअं मिसाल तौरु लोहर लोहर जी औरतूं मायूं जेके हुयूं उन्हनि खे गिरफ़्तारी उन्हनि खे का तकलीफ़ की थी उहे किथे हुयूं पोइ उन वक़्तु हा साईं बाबो बि ॻाल्हि करे थो असांजी वालदा बि ॻाल्हि कंदी त जॾहिं इहे घर मां निकिरी जेके मथां हवाजन जे लथा बैटरी आहे जेके बंदूकूं हयूं जेके बमबारी कयूं ऐं ॿाहिरि ॻोठ खे या बम हयूं या साड़ियूं उन वक़्तु उहे माण्हू निकिता पोइ मधराड़ खां मथे थियल हिकिड़ो रिंजो आहे जेको रेगिस्तान अछड़ो थरे उते 800 माण्हू 8 माण्हुनि जी ॿधा वरी ॿुधाए मधराड़ इहो तड़ा छा आहे मधराड़ रिंजो आहे साईं हिकिड़ो मधराड़ आहे रिंज जी सीर आहे उन सीर में जी तरह अछड़े तरह हाँ उते मधराड़ ते पोइ 808 माण्हू ॿधा घणा 808 माण्हू 800 हा 800 माण्हू माना चवण जो मक़सदु कोई सॼे इलाइक़े तरह जा माण्हू जेको उते घर छा जेको मुराणो हो जेके बि हिते जा हा नी जेके असांजे ॻोठनि जा हा उन खां ॿियनि ॻोठनि जा हा या मुराणनि जा हा जेके तड़नि जा हा माण्हू जा मुराणनि जा हा या ॻोठनि जा हा जेके ख़ौफ़ आहिनि जेका मुख़्तलिफ़ ज़ातियूं जेके जमायत ॿार बचा 800 माण्हुनि खे गिरफ़्तार ॿार बचा जेके बि हा पोइ उहे उते गॾु थिया पोइ 808 माण्हू गिरफ़्तार थिया उन्हनि खे किथां कयूं पोइ असांजा मोकिलियूं जेलनि मोकिलियूं कीअं कयूं पोइ असांजा जेके माना बाबे वारा सखर संतुल सखर कारे ते मोकिले छॾियूं बाक़ी जेके औरतूं हुयूं से वयूं माना हथूं के खां उभरंदे उते लोड़ो हो उते विझे हथों जे बर जेके लोड़ा हुआ मुख़्तलिफ़ लोड़ो ते फांडे के मोकिले छॾियूं के के माण्हू रोले छॾियूं हा के किथे छॾियूं के किथे छॾियूं पर माना लोड़नि के वारिया जी लोड़े में ॿिया पर असांजा जेके वाल साहब हासे माना वालदा जेके असांजूं मायूं हुयूं जे ॻाल्हि कंदियूं हूंदा बाबार ॻाल्हि कंदा त उहे माना थर मथूं जेका सॾिजे थी थर मथूं ते जेको लोड़ा उन्हनि उते विझी छॾियूं माना हिन मुल्क खां जलावतन करे उन मुल्क हाणे इन हथियारनि खे वरी थोरो सम्झाइण छो त पंहिंजी मेन आहे दुबी ऐं हथियार सवेल तो ॿुधाया 4 नमूना उन्हनि बंदूकुनि जा मोहबंद इहे नाला वरी ॿुधाए हिकिड़े अलॻि सम्झूं त उहा कीअं हुअ कीअं ॾिसां 4 नाला तव्हां कहिड़े ॿुधाया जेकी भला असां 4 हथियार हिकदमि जा नाला त पहिरियों नंबर पहिरीं बंदूक जमरदार हूंदी उन जमरदार जी खूबी छा आहे उन जमरदार जो खूबी आहे त जीअं हिकिड़ो त हथियार खंदो आहे तलवार खंदी आहे तलवार खे पाणी ॾींदी आहे विझी जो पाणी हा विझ जी कहिड़ी हूंदी आहे विझ आसमान मां किरंदी आहे ज़मीन ते किरंदी आहे ज़मीन मां हेठि वेंदी आहे हली जेका उहा ॻाढ़ी माना ज़मीन थी वेंदी आहे माना मुंगरे जी ॻाढ़ी तमामु थी वेंदी आहे उनखे साड़े वेंदी आहे विझ जी उहा ॻाढ़ी ज़मीन खणी ऐं उहा काती ठाहे तयारु करे संभाले तयारु करे जंहिंमहिल पोइ पाणी ॿियो पाणी ॾिना थां में पाणी पीअणारो हुनखे पाणी ॾिनो विझ जो विझ जो पाणी आयो त विझ जे पाणी वारे उन में रहियो विझ जो पोइ कंहिं शइ खे जे टुको अची वियो त ज़नावर हुजे चौपा माल हुजे माण्हू हुजे उहो नासूसी मरी वेंदो बचंदो पियो माना हिकिड़ो त बंदूक ठाहींदा हुआ बंदूकनि खां सवाइ जो ॿियो ठाहींदा त उन वक़्तु ज़ाहिर कुहाड़ी आहे ॿियो तलवार सुठी ठाहींदा न तलवार पहिरीं पाणी जी ॻाल्हि थो करी विझ जो पाणी उहो तलवार खे ॾींदा उन्हनि चयो त उन बंदूक खे पाणी ॾियणो कोन्हे बंदूक खे पाणी न ईंदो पर हू लोह त माना उन पहिरियों नंबर लोह परताए साफ़ करे ठाहींदा हुआ त उन में अहिड़ो लोह मिलाईंदा हुआ जो जमर जीअं जमर थींदो आहे त मूंखां खणण अहिड़ो जमरदार जमर जी बंदूक ठाहींदा उहे जमर जी ठाहींदा अलॻि कंदा ॿियूं वरी उन लोह सुलेमाने सां ॻाढ़े पलटा ठाहींदा उहे वरी जाफ़री ठाहींदा जाफ़री उहो ॿियो नमूनो त जाफ़री ऐं टियों नमूनो जेका बंदूक ठहंदी माना उहा हूंदी बुहारी त माना हीअ बंदूक अहिड़ी जो जिते बि रखंदो कान बुहारी ॾींदी चौथी बंदूक जेका आहे मैदान साफ़ कंदी लड़ाई हुजे अंग्रेज हुजे या फौज हुजे उन खे सफ़ाई ॾींदी त माना ख़तमु करे छॾींदी उहा सफ़ाई करे मैदान करे छॾींदी 4 नाला उन्हनि बंदूक जा पोइ उन 4 नालनि जे पोइ जंहिंमें जमरदार 200 ठही वञनि जाफ़री 200 ठही वञनि 200 सफ़ाई ठही वञनि 200 फरियो ठही वञनि अहिड़े नमूने सां उहे केतिरियूं ठाहे उन्हनि 4 नमूननि में 4 बंदूक ठहियूं ॿुधायो त अव्हांजे घर हींअर फ़िलहाल हींअर ॿुधायो घणो त अंग्रेज़ लुटे वियो खणी वियो फुरे वियो केॾां वियो कीअं थियूं छा थियूं ॿियूं जेके फ़क़ीर हूंदा हुआ उन्हनि वटि गाज़ियुनि वटि हुयूं थियनि असां पाण असांजे तर में जेके गाज़ी फ़क़ीर हुआ उन्हनि वटि ॿुधियोसीं त भेड़ीअ में गुलू फ़क़ीर हो ख़ासि करे गॾो फ़क़ीर उन वटि हुयो या मुंहिंजो वाले साहिबु
नवाज़ी हो ॿिया हा फ़क़ीर हा अब्दुल रहीम फ़क़ीर जी ॻाल्हि था कनि पर इन तरह में कोई माण्हू वटि बंदूकूं अञा ताईं घणा माण्हू रखी वेठा जी अव्हां वटि हींअर छा उनजी निशानी तौर ते उहे हथियार कोई बंदूक जी तव्हां ॿुधो कुझु उन में एटम शयूं पयूं आहिनि उहे केतिरियूं शयूं हींअर तव्हां अञा महफ़ूज़ कयल हूंदियूं इहे असांजे वॾनि शयुनि सां असांजो कोन हुयो असां जेके माना दादुल फ़क़ीर जा पुट हूं या चाचो ख़ान महरूम या बाबो महरूम उन्हनि जा जेके मुंहिंजा सौटनि जेके उन्हनि जा ॿिन्ही भाउरनि जा पुट असां नथा ठाहे सघूं असां हींअर पुराणी पहलू विराण असां वटि ख़ानदान जेके उहे आहिनि जे अणफिट हींअर था कयूं असां छाजे करे त असां उहो इस्तेमालु नथा कयूं बाक़ी उहे असां वटि निशानियूं उन वॾनि जूं पयूं आहिनि वॾनि जे हथनि जूं ठहियलूं पियूं आहिनि जेके अहिड़नि वॾनि ही हथियार ठाहिया ऐं भला जेके माना अंग्रेज़ सां विढ़िया हुर ऐं जेके गाज़ी ऐं फ़क़ीर विढ़िया उन्हनि सां उहे शयूं असां वटि अञा ताईं आहिनि जेको पाकिस्तान ठहियो आला हालत पीसी सूरी बादशाह पाकिस्तान ठाहियो तहरीक हलाए खपनि दफ़न पंहिंजे पाण सां क़बूले ऐं बुनियादु पाकिस्तान ठहियो त सूर्य बादशाह ठाहियो ऐं सूर्य बादशाह जे हुर में ठाहियो सूर्य बादशाह जा हुर जेके आहिनि जेके टोला करे हलिया या वॾा फ़क़ीर टोले सां हलियो या बचू बादशाह पीरू वज़ूर जेके पंहिंजा खपनि दफ़न सिर सां ॿधी ऐं बहादुर थी ऐं ऊचा ॾाट करे साबित संदरो करे विढ़िया ऐं आज़ादु कयूं सूर्य बादशाह मुर्शिद कामिल जे लाइ करे त उहो पाकिस्तान अॼु जेके पाकिस्तान जा सरबराह आहिनि या वज़ीर आज़म या सदरनि जा गवर्नर जा एमीन एमदी पी आहिनि जेके अचनि पिया त पाकिस्तान सूर्य बादशाह जो ठहियल उन ते पंहिंजो हू था अचनि ही जेके तुंहिंजा वॾा हा मिसाल तौर ते वरी बुनियाद खे पढ़ो उहे वीचारा जेके मिसाल तौर जेके पंहिंजो ॿुधाई मीर मोहम्मद वारा ऐं गुले फ़क़ीर वारा इहे जेकॾहिं पोइ वफ़ात करे विया त इन्हनि जा अबाणा क़ब्रिस्तान किथे आहिनि किथे दफ़न आहिनि कंहिंजे नाले ते आहिनि उहे कीअं उहे कहिड़े सन में ऐं पोइ ख़ान फ़क़ीर वारा इहे किथे रखियल आहिनि कहिड़े सन में वफ़ात करे विया मीर मोहम्मद पहिरियां जेके ॿुधायो पहिरियां जेके पहिरियां फ़क़ीर हुआ बुलंद फ़क़ीर वारा या अबाणा उहे किथे दफ़न थियल आहिनि उनजो असांखां बरना में निर्मला जी मुक़ाम आहे वॾो वॾो आहे कहिड़ो थी निर्मला जी निर्मल वारी ॾढेड़ वारो मुक़ाम मुक़ाम ॾंढ जेका आहे सा ॾखण हिसे जी अथसि उन खां उत्तर हिसे जे माना हिकिड़ो पटी ऐं कदर वण आहिनि जेके उते मुक़ाम जा आहिनि निर्मल वारी उते दफ़न थियल माना जेके बि असांजा वॾा उते दफ़न थियल ऐं मुंहिंजो वाल साहिबु दादुल फ़क़ीर बि उते मुंहिंजो चाचो महरूम जेको सो बि उते इहो ख़ान फ़क़ीर जो वॾो नालो इहो ख़ान फ़क़ीर कॾहिं वफ़ात करे वियो इहो ख़ान मोहम्मद सईद फ़क़ीर 2004 में 2004 में हिन थी हो हा 2004 उनजी 120 ॿुधाइनि था उमिरि हाँ ज़ारा तुंहिंजी 70 साल उमिरि आहे त तूं पंहिंजे ख़ानोन खे चाचे खे बि ॾिठो तो पंहिंजे वालिद खे बि ॾिठो त उन वक़्तु एॾी वॾी मुंहिंजो बुज़ुर्ग माण्हू आहे जेको पोइ उन खां काई इंटरव्यू ॻाल्हियूं ॿोलियूं कुझु माना फ़क़ीर मीर मोहम्मद ॿियनि हथ कई माना हा किन ॿुधियूं पुछूं अची हा पोइ त माना मीर मोहम्मद जेको निज़ामाणी सांगड़ा उन ते पुछूं आहिनि अली मोहम्मद शाह लकारी उन इंटरव्यू कयो आहे इश्तियाक अंसारी लिखियो आहे अली मोहम्मद शाह लकारी जेको आहे उन इंटरव्यू कयो आहे उन वरितो वञे बंदूकूं हथियार उहे जेके चई बाबा तव्हां खणी जो उहे हथनि में मुंहिंजनि मन मूं भरियो आहे इंटरव्यू ॾिनो आहे ऐं उहो ज़िक्र मूं बिल्कुलु कयो आहे ज़िक्र छाजे करे त मां ख़ानदान जी जेका इहा माना ख़ुशबू हुई या ख़ानदान जी बहादुरी हुई या ख़ानदान जी दलेरी हुई या पोइ पाकिस्तान लाइ या सूर्य बादशाह जा मुरीद हा उन लाइ हुन ॿ दफ़ा जेके कारखाना सॼा तब साबित संदरा करे ऐं ऊचा काटा करे ऐं पंहिंजे दलेरी ऐं बहादुरी सां ठाहियूं जो पाकिस्तान सूर्य बादशाह तहरीक इहो बिल्कुलु तूं सही थो चई त असां जॾहिं हुते आयासीं केटीएन जी टीम हुई अली मोहम्मद शाह लकारी ऐं फ़क़ीर मीर मोहम्मद वारा उहो असां जे तरह असांखे निशान ॾेखारिया त वॾा कंडा हुआ उते जे नमूने सां दुखाणा ठहियल हुआ दुखाणनि जा उते अंगर पियल हुआ ऐं ॿियो जेकी बम्बारमेंट थियल हुई उन बम्बारमेंट में जेके लोह हुआ ककरा हुआ पत्थर हुआ अहिड़ी क़िस्म जी शयूं असांखे वाक़ई उते निशानियूं इहे सभु उन्हनि जी मिलियूं हुयूं त माना इहे हाणे चवण जो मक़सदु त पछाड़ी पाण इहो चाहींदासीं त जेको तव्हांजी दुबी आहे उन दुबी जेका देह आहे उन में जेको लोहर ख़ानदान आहे भूकोटो ख़ानदान आहे उन्हनि मां इहे जेके शुरू में तव्हां वटि गुलो फ़क़ीर खां वठी मोहम्मद फ़क़ीर खां वठी बुलंद फ़क़ीर खां वठी आख़िर में ख़ान मोहम्मद ऐं हिकिड़ो दादुल फ़क़ीर हुआ इन्हनि पंहिंजो वारो वॼायो ऐं जेके आहिनि से हथियार ठाहे ऐं पंहिंजो हुर तहरीक जो नालो रोशन कयो फ़क़ीर घणी बख़्श जी महिरबानी अलाह खे सदा ख़ुशि आबाद अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन